तरक्की पसंद पार्टी तरफा सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण खिलाफ बबरलो बाईपास ते धरणो ट्रैफिक मुअतल। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, वाइस चेयरमैन ॼाम अब्दुल फताह समेजो ऐं ॿिया अॻवान धरणे में मौजूद। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सूबे जी अवाम सां नाजाइज़ी कई पई वञे। सिंध जी अवाम सां माटली मां वारो सलूक बंदि कयो वञे। पीपी अॻवान आतिश दामरा चयो आहे त सिंध में पाणी जी खोट आहे त डेम कीअं ठहंदा। सिंधु दरिया ते हिकु बि कैनाल ठाहियो पियो त पीपल्स पार्टी दमादम मस्त गलंदड़ कंदी। सिंध जे हक़नि ख़िलाफ़ का बि ॻाल्हि न मञी वेंदी। इर्सा एक्ट में तरमीम असेंबली में आई नाहे त सदर कीअं मंज़ूरी ॾिनी हूंदी। पीपल्स पार्टी सिंध असेंबली में कैनाल ठाहिण ख़िलाफ़ ठाराव पेश कयो, अॼु बि मुखालफ़त करे थी। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी बुशरा बीबी जी आज़ादी खे डील जो नतीजो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त बुशरा बीबी जी आज़ादी जी डील में केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर ज़ामिन आहे। बुशरा बीबी जी आज़ादी वारे मामले में सॼी दालीकारी आहे। तहरीक इंसाफ जे जलसा जुलूस हाणे रुगो खैबर पख्तूनख्वा ताईं महदूद रहंदा। तहरीक इंसाफ जी सेनेटर डॉक्टर सानिया निश्तर सेनेट जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रीन जो चवणु आहे त डॉक्टर सानिया निश्तर जनीवा में आलमी इदारे में मुलाज़मत अख्तियार करण सबबि इस्तीफ़ा ॾिनी। सेनेटर डॉक्टर सानिया पंहिंजी इस्तीफ़ा सेनेट सेक्रेटरीट खे उमाणे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त मौसमियाती तब्दीली वॾो चैलेंज आहे। दुनिया पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि जी मदद करे। पाकिस्तान खे 2 साल अॻु तबाही मचाईंदड़ ॿोॾि खे मुंहुं ॾियणो पियो ऐं $30 अरब जो नुक़सान थियो। पाकिस्तान जो क्लाइमेट चेंज में 1% बि हिस्सो न आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि 7 सभ खां वधीक मुतासिर मुल्क आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां रूसी फेडरेशन जे बचाव वारे नायब वज़ीर जी मुलाक़ात। बेतरफ़ी दिफ़ाई ऐं सिक्योरिटी सहकार खे हथी वठाइण बाबति ख़्यालनि जी ॾेवट। मुलाक़ात में इलाइक़े सिक्योरिटी सूरतहाल ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि बाबति बि ॻाल्हियूं कई वयूं। रूसी फेडरेशन बचाव वारी नायब वज़ीर पारां दहशतगर्दी ख़िलाफ़ पाक फ़ौजी कामयाबियुनि जी साराह। घोटकी वेझो 28 साल अॻु पसंद जी शादी कंदड़ नारी मुबैना तौर क़तल। नारी जे वारसनि पारां संदसि मुड़ुस ते क़तल करण जो इल्ज़ाम। वारसनि जो चवणु आहे त रमज़ान मलिक ऐं ॿिया नारी खे क़तल करण बाबति लाश उछलाए फरार थी विया आहिनि। टाली वेझो ॻोठ नसीर चांडियो में करंट लॻण सबबि माउ ऐं धीअ फौत, हिकु औरत ज़ख़्मी। 11,000 वोल्ट जी तार मां करंट लॻण सबबि कोरी ऐं नाजू कोली फोत थी वयूं। घर में कोहराम। ऐं नवाबशाह में क़ाइद अवाम यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां इंतिज़ामिया जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं पुलिस पारां एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं नाकाम। चिकतान वारी सूरतहाल। अॻवाननि जो चवणु आहे त जाइज़ मुतालबनि जी मंता ताईं एहतिजाज जारी रहंदो।